नाज़रीन, मां आहियां सैयद मुनव्वर आलम। तव्हां ॾिसी रहिया आहियो पॉइंट ऑफ ऑर्डर। पॉइंट ऑफ ऑर्डर में अॼु असां पहिरें हिकु त तव्हां सां नंढी न्यूज़ शेयर कंदासीं जेका पाकिस्तान जे लाइ त हिकिड़ी वॾी न्यूज़ आहे। पाकिस्तान जो नालो FATF जी ग्रे लिस्ट में निकिरी वियो आहे ऐं उन खां बाद असां जेको इमरान ख़ान जो लॉन्ग मार्च आहे उहो उनजी तयारियूं उन जे हवाले सां तव्हां सां ॻाल्हि ॿोल ज़रूरु कंदासीं। डिटेल में तव्हां सां गुफ़्तगू कंदासीं। मुख़्तलिफ़ पार्टियुनि जो मौक़िफ़ ऐं पंहिंजे नुमाइंदे जो उते उन्हनि जो तज़ियो ऐं एनालिसिस बि तव्हां सां शेयर कंदासीं। पहिरें त असांजो ग्रे लिस्ट ऐं FATF जेको पाकिस्तान हिकिड़े वॾे अरसे खां हिन में फाथल हुयो। अॼु हिकिड़ी वॾी ख़ुशख़बरी इहा आहे त पाकिस्तान जो नालो ग्रे लिस्ट मां रिमूव थी वियो आहे ऐं पाकिस्तान ग्रे लिस्ट मां निकिरी वियो आहे। FATF जेका दहशतगर्दी में माली मावनत ऐं ख़ासि तौर ते मनी लॉन्ड्रिंग में जंहिं मुल्क जो जेको मुल्क इन्वॉल्व हूंदो आहे उन हवाले सां हिकिड़ी नज़र ऑब्ज़र्वेटरी हिकिड़ी एसोसिएशन अथॉरिटी आहे ऐं हू मुख़्तलिफ़ सज़ाउनि जे हवाले सां मशहूरु आहे। त पाकिस्तान खे हिकिड़ी ग्रे लिस्ट में रखियो वियो हुयो 2018 खां अंडर ऑब्ज़र्वेशन ऐं 2018 खां पाकिस्तान खे 26 टास्क मिलिया। पाकिस्तान 2018 में जॾहिं इमरान ख़ान जी हुकूमत आई उन खां पोइ जेका 26 टास्क हुया त ही क़ानून साज़ी बि कयो, मनी लॉन्ड्रिंग रोकियो, दहशतगर्दी जा दहशतगर्द तंज़ीमूं आहिनि उन्हनि जी जेका चंदे जी सूरत में या कंहिं फाइनेंशियल हेल्प थींदी आहे, उन्हनि जी मावनत थींदी आहे, पैसो उन्हनि खे मिलंदो आहे, उन्हनि खे कर कयोसि ऐं जेको बि दहशतगर्द जे ख़िलाफ़ु नेटवर्क आहे उनखे ब्रेक करण जे लाइ आज़ादी ॾियो, कमु करण जी, माण्हू खे ओपिनियन क्रिएट करण जी आज़ादी ॾियो। हिन जे हवाला मुख़्तलिफ़ शर्तूं हुयूं त 26 यानी 26 शर्तूं रखियूं हुयूं ऐं जंहिंमें जून ताईं माना मार्च ताईं तक़रीबन 24 शर्तूं पूरी थियूं। माना जेको पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो हुकूमत हुई उहो तक़रीबन 24 शर्तूं, उन जे बावजूदि कुझु अहिड़ी लॉबिंग हुई जेका ईंदड़ हुकूमत अचण खां पोइ कई ऐं उन में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो वॾो किरदारु आहे। हिना रब्बानी खर हिन हवाले सां जेका कमेटी हुई FATF जे हवाले सां पाकिस्तान जी उनखे चेयर करे रही हुई ऐं मुख़्तलिफ़ सतह ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बहस हिते वज़ीर ख़ारजा फ़ॉरेन मिनिस्टर मुलाक़ातूं कयूं, मुख़्तलिफ़ मुल्कनि सां मुलाक़ातूं कयूं, लॉबिंग कई ऐं अॼु इजलास हुयो ऐं उन में हिकिड़ो ही ख़ुशि आहिनि ऐं हिकिड़ो वॾी ख़बर पाकिस्तान जे लाइ आहे त पाकिस्तान ग्रे लिस्ट मां निकिरी वियो आहे। इहो हिन ते डिटेल ते गुफ़्तगू ईंदड़ कंहिं प्रोग्राम में ज़रूरु कंदासीं त पाकिस्तान कीअं FATF में ग्रे लिस्ट में आयो, ब्लैक लिस्ट में कॾहिं हुयो ऐं पोइ कीअं इहो सॼो प्रोसेस पोइ तव्हां सां शेयर कंदासीं। अॼु असांजो जेको मेन टॉपिक आहे उहो आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो लॉन्ग मार्च जेको हिन ई महीने में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन इमरान ख़ान इहो चयो आहे त हिन ई महीने में अक्टूबर जे महीने में थींदो। इंतिहाई अहम लॉन्ग मार्च इस्लामाबाद जी ॾांहुं थींदो ऐं हिन दफ़े विफ़ाक़ी हुकूमत एतिरी मज़बूत न आहे, उन वटि कहिड़ी तयारियूं आहिनि छो त पंजाब हुकूमत ऐं KP हुकूमत विफ़ाक़ वटि न आहे ऐं जेका अचण वारा रस्ता आहिनि इस्लामाबाद उन्हनि खे रोकण में घणी दुश्वारी फेस करणी पवंदी। विफ़ाक़ी हुकूमत खे छा थींदो, छो करे रहिया आहिनि, हुकूमत किराइण जे लाइ या इलेक्शन जी तारीख़ वठण जे लाइ, छा इलेक्शन जी तारीख़ मिली वेंदी या हुकूमत किरी वेंदी, इन में इमरान ख़ान कामयाबु थींदो या न थींदो, हिन ई हवाले सां ॻाल्हि ॿोल कयूं था। शुरू कयूं था, छा इमरान ख़ान हिकु दफ़ो ॿीहर लॉन्ग मार्च कंदो? हुकूमत पारां मुल्क में इलेक्शन मुक़ररु वक़्त ते कराइण जी ज़िद बरक़रार आहे। अॻूणो वज़ीर आज़म इमरान ख़ान मुल्क में जल्द इलेक्शन कराइण जी घुर्ज करे रहियो आहे। गॾियल जमातुनि जो मुल्क में 2023 खां अवल इलेक्शन कराइण खां साफ़ इनकार। PTI हुकूमत खे अचानक सरप्राइज़ ॾींदे इमरान ख़ान छा ही इशारो लॉन्ग मार्च तरफ़ आहे? इमरान ख़ान सोचे नथो सघे त हुकूमत हिन दफ़े हुनजे लॉन्ग मार्च सां छा कंदी। राणा सनाउल्लाह जी धमकी साम्हूं अची चुकी आहे। असां मार्च में शिरकत कंदड़ कंहिं बि माण्हू जा ज़िम्मेवार न आहियूं। राणा सनाउल्लाह जेकॾहिं राणा सनाउल्लाह पंजाब में पैर बि न रखियो त असां उनखे गिरफ़्तार जॾहिं राणा सनाउल्लाह पंजाब में पैर रखियो त असां उनखे गिरफ़्तार कंदासीं। सरफराज़ छीमा एंटी करप्शन इस्टेब्लिशमेंट पंजाब जे विफ़ाक़ी वज़ीर जे नाक़ाबिल ज़मानत वारंट हासिल करे वरिता आहिनि। सरफराज़ छीमा लॉन्ग मार्च जे हवाले सां सिर्फ़ु मूं वटि आहे जेके प्लैनिंग
मूं वटि आहे तारीख़ मुक़ररु वक़्तु ते ॿुधाईंदुसि। इमरान ख़ान जो इहो चवणु आहे लॉन्ग मार्च ख़िलाफ़ सभी कंटेनर सॼे सूबे में रखिया विया आहिनि जीअं मार्च खे रोके सघिजे। इहे कंटेनर इस्लामाबाद, फैसलाबाद, लाहौर ऐं ॿियनि शहरनि जे ख़ुशि बंदरगाहनि ते घिराया विया आहिनि। PTI जो लॉन्ग मार्च शुरू थियण ते वापारी सरगर्मियों खे नुक़सानु पहुचाइण सघे थो। मालिक मैल्कम मैकलन अमरीकी मुआशी माहिर हुकूमत अॻु में ई कंटेनर्स ते कब्ज़ो करे ऐं रस्ता ब्लॉक करे इहो सॼो प्लान उन्हनि जो आहे। छा हुकूमत रोकण में कामयाब थी वेंदी ऐं छा कंटेनर्स रस्ता रोके सघंदा पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा, या पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो चेयरमैन पंहिंजे कारकुननि सां इस्लामाबाद पहुचण में कामयाब थी वेंदो ऐं उन जो को नतीजो निकिरंदो? तारीख़ छा हूंदी? तारीख़ इंतिहाई अहमियत आहे। हिन अक्टूबर में हिकिड़ो अहम फ़ैसिलो बि थियणो आहे जेको इंतिहाई अहम आहे। नाज़रीन, सभ खां पहिरें त असां पंहिंजे नुमाइंदा KTN जे नुमाइंदे असद शर खां राब्तो कंदासीं इस्लामाबाद में ऐं पुछंदासीं त छा हुकूमत जी तयारियूं आहिनि ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी छा स्ट्रेटजी हूंदी ऐं लॻे छा थो त छा इहो जेको लॉन्ग मार्च हूंदो इन में हंगामा खेज़ी घणी हूंदी, या हे पोएं जीअं लास्ट टाइम इमरान ख़ान साहब आयो हुयो ऐं उन खां पोइ हिकिड़ी तकरीर बि न कई हुई, माण्हू पहुता हुया उन खां पोइ डिस्पर्स थी विया, अहिड़ी का सिचुएशन थींदी? छा हुकूमत वटि एतिरी ताक़त हाणे मौजूदु आहे राणा सनाउल्लाह, छो त पंजाब हुकूमत कोन्हे त अहिड़े के मार्च खे रोके सघनि, या फ़ौज घुराइणी पवंदी? इन ई हवाले सां असद शर साहब असांखे जॉइन कयो आहे, नुमाइंदा ख़ुसूसी KTN। असद भाई, इहो ॿुधाइजो त छा ॾिसो था तव्हां इहो जेको लॉन्ग मार्च हूंदो उन जी हुकूमत छा तयारी करे रही आहे ऐं PTI जी छा तयारी आहे? जी मनोहर साहब, बिल्कुलु हिन वक़्तु लॉन्ग मार्च जी जेका तयारी आहे ॿिन्ही तरफ़नि खां जारी आहे ऐं हुकूमत लॻभॻि 1 महीनो खां हिन मामले खे तयारी करे रही आहे। ऐं इस्लामाबाद में तव्हां जेकॾहिं हींअर इस्लामाबाद जो जेकॾहिं ताज़ो को विज़िट कयो या इस्लामाबाद में तव्हांखे हर वक़्तु नज़र ईंदी त ॼण लॉन्ग मार्च हिन वक़्तु अचे पई, छाकाणि जो इस्लामाबाद जो जेको रेड ज़ोन वारो इलाइक़ो आहे, ख़ासि तौर ते जंहिंखे डी चौक तरफ़ जेको वञनि पिया रस्ता, उहे समूरा रस्ता हिन वक़्तु इस्लामाबाद इंतिज़ामिया सील करे छॾिया आहिनि ऐं उहे रस्तनि ते कंटेनर पिया आहिनि ऐं रुगो समूरा जेके इस्लामाबाद जा डी चौक तरफ़ लंघ आहिनि उन्हनि समूरनि लंघनि तरफ़ जेके आहिनि कंटेनरनि जा हिकिड़ा वॾा ढेर लॻाए छॾिया आहिनि। त जीअं अञा साइडुनि ते आहिनि या अञा उन्हनि खे ब्लॉक करे छॾिया रोडनि खे? साइडुनि ते हूंदा? रोडनि जी साइड ते आहिनि, अञा ब्लॉक करण वारी पोजीशन में न आहिनि। हिकिड़ो ई जेको मेन रोड आहे न, जेको नादरा चौक जंहिंखे सॼो वेंदो आहे, उन नादरा चौक खे इंतिज़ामिया मुकमिल तौर ते 1 महीने खां बंदि करे छॾियो आहे ऐं हिकिड़ी दीवार ठाही पई वञे। पहिरियों भेरो आहे जो इस्लामाबाद जो जेको इहो मेन चौक आहे, जेके नादरा चौक चयो वेंदो आहे, उन खां पोइ रेडियो पाकिस्तान अची वेंदो आहे ऐं उहो तव्हां वज़ीर आज़म हाउस ऐं वज़ीर आज़म सेक्रेटेरिएट इंतिहाई क़रीब आहिनि, उनखे त इंतिज़ामिया मुकमिल तौर ते बंदि करे छॾियो आहे। हिकिड़ी दीवार ठाही पई वञे ऐं उनजो हिकिड़ो कमकार हली रहियो आहे, रोड जो मिस्त्री कमु पिया कनि। ॿियो जेको सेरीना चौक आहे, सेरीना चौक वटि बि हिकिड़ो वॾो गेट हणण जी तयारी कई पई वञे ऐं उन में जेको वॾी कॉन्क्रीट जी हिकिड़ी दीवार ठाहिण जे लाइ सुबुह बि जॾहिं मुंहिंजो क़ौमी असेंबली तरफ़ वञणु पियो थिए त मज़दूर ऐं मिस्त्री लॻल नज़र आया मूंखे ऐं उते उहो कमु करे रहिया हुआ। साइड में कंटेनर पिया आहिनि ऐं ॿियो मरगला खां जेको रोड ईंदो आहे उन मरगला वारे रोड ते बि वॾे पैमाने ते कंटेनर। असद, ही जेको हुकूमत किरण खां पोइ जेको मार्च थियो हो ऐं मेजर जेको पार्ट हुयो, तव्हांखे ख़बर आहे उन में पंजाब में घणो तशद्दुद थियो ऐं KP में पोइ बि माण्हू पहुची विया, कुझु पिंडी मां निकिरी आया थोरा घणा, पर उहो ताक़त न हुई। पर छो त पंजाब में हुकूमत हुई मुस्लिम लीग नून जी, इन करे उन में ताक़त हुई। तव्हां सम्झो था त हाणे इन दफ़े हुकूमत खे उहा सपोर्ट मिलंदी पंजाब में या किथां त उन्हनि जी सिक्योरिटी सख़्तु थी वञे? ॾिसो मनोहर साहब, हिन दफ़े मार्च में इंतिहाई वॾो फ़र्क़ु आहे। हिननि वटि वफ़ाक़ी हुकूमत वटि हिन वक़्तु सिर्फ़ु इस्लामाबाद जी जेका हदूं आहिनि उहे उन्हनि ते ई हुकूमत आहे। हा, हाणे पंजाब मां जेकॾहिं ईंदी त पंजाब इंतिज़ामिया ज़ाहिर आहे उन मार्च खे रोकींदी कोन, समूरियूं आसानियूं समूरा रस्ता फराहम कंदी डी चौक ताईं, ख़ासि तौर ते फैज़ाबाद ताईं, ऐं होॾां तव्हां जेकॾहिं ईंदव त पिशावर इंटरचेंज ताईं जेका आहे इस्लामाबाद जी जेके हदूं थियनि थियूं उन हदुनि मां बि तव्हांजा समूरा जेके मार्च जा KPK मां माण्हू ईंदा या काफ़िला ईंदा उन्हनि समूरनि खे फैसिलिटेट करे इन वक़्त ताईं पहुचायो वेंदो। आहिनि जेके इमरान ख़ान जो ख़ासि जेको महवर आहे PTI जो पंजाब ऐं KPK आहे, उन्हनि ॿिन्ही हंधनि ते सूबाई हुकूमत जेका आहे लॉन्ग मार्च जी हिमायत में आहे। इन जे करे हिन दफ़े जेकॾहिं कारकुन फैसिलिटेट थी अची विया ऐं हिकिड़े वॾे जज़्बे सां अची वेंदा
त पोइ इस्लामाबाद इंतिज़ामिया को एॾो घणो उन्हनि खे तंग न करे सघंदी या उन्हनि ते घणो तशदुद बि न करे सघंदी, छो त उहे कारकुननि जा उन वक़्तु हौसला बि हूंदा, थकल बि न हूंदा, जोश जज़्बा हूंदा। त जेकॾहिं हू इस्लामाबाद में अचणु चाहींदा त मूंखे नथो लॻे त को उन्हनि खे का एॾी वॾी रुकावट वफ़ाक़ी हुकूमत विझी सघे ऐं हू जंहिं हंधि ताईं वञणु चाहिनि। छा ऑप्शन कहिड़ा कहिड़ा आहिनि? छा फ़ौज या पैरामिलिट्री अहिड़ा का दस्ता, रेंजर्स हुजे या मलेशिया हुजे, इनखे घुराइण जे लाइ हुकूमत सोचे रही आहे? बिल्कुलु, रेंजर्स हिन वक़्तु ई मौजूदु आहे। रेंजर्स जा जथा तव्हांखे इस्लामाबाद जे रेड ज़ोन वारे आस पास हमेशह जंहिंखे चवंदा आहिनि होशियारबाज़ वारे अंदाज़ में नज़र ईंदा। उहे हर वक़्तु सॼो ॾींहुं 8-8 कलाक जी ड्यूटी में जवान तब्दीलियूं पिया कनि ऐं इंतिज़ामिया खे जेका ईअं सम्झो ॼण लॉन्ग मार्च अचे पई ऐं ही रेडी बीठा आहिनि हर वक़्तु। इहो गुज़िरियल 15-20 ॾींहंनि खां इस्लामाबाद जी सिचुएशन इहा आहे जो हर वक़्तु रेडी बीठा आहिनि। रेंजर्स जा दस्ता सिंध पुलिस खे बि चयो खां बि मदद वरिती वई आहे। उहा सिंध पुलिस अञा हिते नाहे पहुती ऐं बाक़ी जेका आहे बलोचिस्तान मां बि का नफ़री न पहुती आहे ऐं जेके बलोचिस्तान खे हुकूमत खे बि हिननि ख़त लिखियो आहे। वफ़ाक़ी हुकूमत फ्रंटियर कॉन्स्टेबल वारनि खे बि घुराइण जे लाइ ख़त लिखियो आहे। पर हिन वक़्तु सिर्फ़ु रेंजर्स ऐं इस्लामाबाद इंतिज़ामिया मौजूदु आहे जेका ड्यूटियूं करे पई ऐं हर वक़्तु। त सिंध हुकूमत बि को मदद न कई आहे? पहिरें त SSU जा अहलकार अची विया हुया जंहिं प्रोटेक्शन ॾिनी हुई सिंध हाउस में MPs MNAs खे। हाणे SSU ऐं DIG मक़सूद मेमन साहब इहो को तयारु कोन्हे छा? न, बिल्कुलु अञा ताईं उन क़िस्म जी तयारी कोन्हे। ज़ाहिर आहे अंदरूनी तौर ते उन्हनि जी तयारी बिल्कुलु हूंदी, पर अञा ताईं उहे हिते इस्लामाबाद जी हदुनि में न आहिनि पहुता। छो त लॉन्ग मार्च अचण में बि घटि काल ॾियण में बि इमरान ख़ान खे हिकिड़ो ॾींहुं लॻंदो, छाकाणि जो हुन पूरे पंजाब समेत KPK में जेके इलेक्शन दौरान जलसा कया ऐं कार्नर गॾिजाणियूं कयूं, यूथ जी मीटिंग्स कयूं आहिनि। उन्हनि सभिनी खे उन्हनि हिदायत ॾिनी आहे त हू भरपूर तयारी कनि ऐं जेके रिपोर्ट्स हुकूमत खे बि मिलियूं आहिनि त उन्हनि रिपोर्ट्स में उन्हनि खे बि चयो अथनि तव्हां डंडा बरदार फोर्स थी अचो। असल में हिकिड़ो इमरान ख़ान जेको आहे हिकिड़ो प्रेशर डेवलप करणु थो चाहे त जीअं हिननि खां चूंडुनि जी तारीख़ बि वठिजे ऐं ॿिए तरफ़ तव्हांखे इहे शयूं साम्हूं हूंदियूं त ॿिए तरफ़ जेके ॻाल्हियूं बि हलनि पियूं। एवान सदर में बि हिकिड़ी गॾिजाणी इन हवाले सां थी चुकी आहे ऐं हिकिड़ी टीम बि जेको आहे सो जेको आहे एस्टेब्लिशमेंट जंहिंखे पाण पाक फ़ौज या चऊं त उन्हनि सां बि ॻाल्हाइण जे लाइ हिकिड़ी इमरान ख़ान टीम तयारु करे छॾी आहे। उहा टीम बि रोज़ानो जी बुनियादनि ते बि जेको आहे रावलपिंडी जो चकर हणे पई ऐं हेॾे एवान सदर वारी मीटिंग बाबति इतला आहिनि त उहा नाकाम थी वई आहे। हाणे उनखां पोइ समूरा जेके हुननि जा रस्ता आहिनि PTI जा उहे समूरा हाणे रावलपिंडी ताईं महदूद थी विया आहिनि ऐं रावलपिंडी में रोज़ानो जे बुनियाद ते का गॾिजाणी थी पई ऐं का पेशरफ़्त उन में उनखे PTI खे अञा ताईं न मिली आहे। ऐं हुकूमत बि ॾिसो हिन वक़्तु हुकूमत एॾी का परेशान कोन्हे लॉन्ग मार्च जे करे या चूंडुनि जे ऐलान जे करे। हुकूमत खे पर असद लॉन्ग मार्च खां असां त न ॾिठो आहे पाकिस्तान जी पॉलिटिकल हिस्ट्री में, त कॾहिं बि न आहे त लॉन्ग मार्च सां का हुकूमत किरी हुजे। बिल्कुलु बदर साहब इहा ई सम्झाइण जी कोशिशि कई पई वञे PTI क़यादत खे त तव्हां लॉन्ग मार्च सां खामखा जेको आहे को माण्हुनि ते असरु पवंदो, को माण्हू ज़ख़्मी थींदा, को ॿियो मामिलो थींदो, को टकराव वारी सूरत हाल पैदा थींदी। हुकूमतूं तब्दील न आहिनि थींदियूं। हुकूमतूं तब्दील करण वारा जेके घर आहिनि उहे ॿिया आहिनि, इदारा ॿिया आहिनि। हुकूमतूं तब्दील करण जा इशारा कंहिं ॿिए हंधा ईंदा आहिनि। उहा इमरान ख़ान बि ॼाणे थो ऐं इहा उन्हनि खे बि ख़बर आहे, छाकाणि जो सीनियर जेके वज़ीर आहिनि इमरान ख़ान सां गॾु जेका सीनियर क़यादत आहे शाह महमूद कुरैशी समेत जेके असद उमर ऐं ॿिया जेके उन सीनियर क़यादत आहे उहे बि समूरियूं इहे शयूं सम्झनि था। पर तव्हांखे ख़बर आहे त इमरान ख़ान हिकिड़े ज़िद ते आहे ऐं उन ज़िद खे ख़तमु करण जे लाइ या हुकूमत मथां प्रेशर विझण जे लाइ इहो इन क़िस्म जा जेके छा तयारी तव्हां त उते आहियो, छा तयारी तव्हां ॾिसी रहिया आहियो और तंज़ीमी ऑर्गेनाइज़ेशन जे तरफ़ां, माना जीअं इमरान ख़ान ऐं ॿियनि जी तव्हांखे PTI जी जेका प्रिपरेशन आहे उहो तव्हांखे वधीक लॻे थी? छो त असां बि ॾिठा आहिनि त वॾा जलसा 50 जलसा करे चुको आहे इमरान ख़ान जॾहिं खां हुकूमत किरी आहे ऐं वॾो मोमेंटम ठाहियो आहे, जंहिंजो नतीजो इहो बि आहे त ज़िमनी इलेक्शन हुजनि या कहिड़ा हुजनि उन में बि कामयाबी मिले थी। त घणा माण्हू तव्हां एक्सपेक्ट कयो था? जी बिल्कुलु, इमरान ख़ान जी जेकॾहिं काल अची वई त माण्हू वॾे तादाद में कढी सघे थो ऐं ख़ासि तौर ते यूथ तबिको आहे न उहो हिन सां वॾे तादाद में ॿाहिरि निकिरंदो। तयारी उन्हनि जी सिर्फ़ु जलसनि जी हद ताईं हुई। ज़ाहिरी तौर ते को हिते को उन्हनि जे लाइ इस्तक़बालिया कैंपूं अञा क़ाइमु न थियूं आहिनि या को ज़ाहिरी तौर ते को वॾा हाउसिस या वॾा होटल जीअं थींदा आहिनि अरेंज थींदा आहिनि ऐं को के शादी हालनि में बि इन क़िस्म जे माण्हुनि खे रहण जा इंतज़ाम थींदा आहिनि। ज़ाहिरी तौर ते इन क़िस्म जूं शयूं नज़र नथियूं अचनि।
पर छाकाणि मुंहिंजी बि कल्ह PTI जे इंतिहाई अहम अॻवान सां ॻाल्हि ॿोल थी हुई, हुनजो तालुक जेतोणीकि सिंध सां आहे, त मूं हुन खां कोशिशि कई त को तारीख़ ॿुधाइण लाइ चवे थो त उहा ख़ान साहब खां सवाइ कंहिंखे बि ख़बर कोन्हे। एक्सपेक्टेड ख़ान साहब त इहो एक्सपेक्टेड तो अक्टूबर खां अॻिते न वेंदो, मतिलबु 27, 28, 29 हिकिड़ी इम्पोर्टेंट डेट आहे। असद हिकिड़ी अहम मीटिंग ऐं हिकिड़ी अहम पोस्ट डिसाइड थियणी आहे, छा इहा ॻाल्हि सही आहे त 29 अक्टूबर हिकिड़ी अहम तारीख़ आहे इस्लामाबाद में? बिल्कुलु बिल्कुलु, इस्लामाबाद समेत असांजे मुल्क जे लाइ, ख़ासि तौर ते सियासी क़यादतुनि जे लाइ, असांजी जमहूरियत जे लाइ, जंहिं क़िस्म जा माज़ी में रोल रहिया आहिनि न, उन क़िस्म जे लाइ इहा जेका 29 अक्टूबर वारी तारीख़ आहे उहा इंतिहाई अहम आहे। उहो जेको फ़ैसिलो आहे उहो मुस्तक़बिल जी सियासत ते ऐं जेका हिन वक़्तु सियासत हले पई उन ते बि इंतिहाई अहम असर छॾींदो। ऐं इहो मुस्तक़बिल में बि जेके पार्टियुनि जी सियासत आहे, जेका जंहिं वक़्तु जेका पाकिस्तान में जंहिं तरीक़े सां सियासत थी रही आहे, उन जे लाइ 29 अक्टूबर इंतिहाई अहम आहे। ऐं इहो ई सबबु आहे जो PTI क़यादत जो प्रेशर जेको आहे इहो अक्टूबर वारे महीने पावर शो जेतिरो वॾो हूंदो त तव्हां सम्झो था ओतिरो 29 अक्टूबर ते असरअंदाज थींदो? ॾिसो, मूंखे नथो लॻे त को पावर शो सां इन क़िस्म जे फ़ैसिले में बि का तब्दीली करे कई वञे, छाकाणि ॾिसो हुकूमत त फ़ैसिलो करे छॾियो आहे ऐं जंहिंखे मुक़ररु करिणो आहे उनखे बि आगाही मिली वई आहे त हिन क़िस्म जो फ़ैसिलो हुकूमत करणु वञे पई। रुॻो हाणे ज़ाहिर आहे के इदारा ॿुधाइनि था त समरियूं बि उन जूं तयारु थी वयूं आहिनि, उन समरी ते रुॻो अगरि ऐलान थींदो ऐं हेतिरो वॾो पावर शो इस्लामाबाद में मौजूदु हूंदो, तव्हां सम्झो था त हुन में ही फ्यूल ऐड थींदो ऐं मर्ज़ी जो फ़ैसिलो न थियो त ही हाणे अञा एंगर जी तरफ़ वेंदो? ॾिसो, जेकॾहिं मर्ज़ी जो फ़ैसिलो न थियो त ॿी धुर जी त मर्ज़ी जो फ़ैसिलो हूंदो न, उन में ॿी धुर ज़ाहिर आहे हिननि जी सपोर्ट कंदी। जेको एॾे वॾे जेका मुक़ररी थींदी उहा मुक़ररी जेके एॾो वॾो थोरो कयो वेंदो या एॾी वॾी मुक़ररी कई वेंदी, एॾो वॾो अहसान जेको माण्हू खणी ईंदो, उहो ज़ाहिरी तौर ते त सपोर्ट फुल उहा ठीकु आहे। मां इहो चवांसि थो तव्हां हिन सिचुएशन खे असां त भई ठीकु आहे, जेको हेतिरा माण्हू जॾहिं मौजूदु हूंदा त हुन में कोई बि छा एक्ट करे सघे थो? माना ईअं त न आहे त ख़ुदा न ख़ास्ता को पुरतशद्दुद थी वञे ऐं फायरिंग करे ऐं उन्हनि खे को अहिड़ी का ॻाल्हि त न थी सघंदी, छो त इंटरनेशनल प्रेशर घणो हूंदो पोइ। बिल्कुलु मनोज साहब, हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे थी सघे थो त जेको बैकग्राउंड में जेका सिचुएशन आहे उहा उन तरफ़ ई वञे। इहा ई ॻाल्हि थींदी हुजे त इन क़िस्म जो घणो क्राउड गॾु कजे ऐं पोइ का चढ़ाई थिए ऐं को टीं धुर, पोइ ज़ाहिर आहे ॾिसो न पोइ फ़ाइदो त टीं धुर खे थींदो ऐं उहा ऐं पोइ टीं धुर जो इहो प्लान हूंदो। इमरान ख़ान तरफ़ बि त हिकिड़ी इस्टेब्लिशमेंट आहे। पर तव्हांखे इहो हाणे आख़िरी सवाल तव्हां सां, बसि इहो तव्हांखे लॻे थो त पोस्टपोन बि थी सघे थो या न? बिल्कुलु, जेके हिन वक़्तु साईं ॾिसो न, हिन वक़्तु मूंखे नथो लॻे त को इमरान ख़ान जेको आहे लॉन्ग मार्च खणी इस्लामाबाद ईंदो। इहा कंहिं ज़रिया ॿुधाइनि था त इहा धमकियुनि जी हद ताईं ॻाल्हि आहे ऐं जेसि ताईं हुनखे मुकमिल तौर ते इशारो न मिलंदो, छाकाणि जो रावलपिंडी वारी हद ताईं हिन जूं ॻाल्हियूं हिन वक़्तु ताईं मुकमिल तौर ते नाकाम आयूं आहिनि ऐं हिन वक़्तु ताईं मायूसी वारे मामले में आहे। ऐं उन जे अचण खां सवाइ या उन्हनि जे एतमाद खां सवाइ इस्लामाबाद में दाख़िल थियणु इंतिहाई ॾुखियो आहे। बसि नंढड़ी ॻाल्हि ई आहे। थैंक यू वेरी मच असद। ऐं असां जेतिरी लुक छुप में करे सघूं था ओतिरी असां तव्हां सां शेयर कई आहे। ॻाल्हि इहा ई आहे त बैकडोर पॉलिसी जेका डायलॉग्स आहिनि हू बि हलनि था ऐं लॉन्ग मार्च जो जेको आहे उहो उन जी तारीख़ इंतिहाई अहम हूंदी, 27 हुजे, 28 हुजे ऐं 29 हुजे, कहिड़ी बि हुजे। इन ई हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, हिन ई टॉपिक खे अॻिते वधाईंदासीं। नाज़रीन, हिन ई हवाले सां त छा थींदो ऐं इन में छा कामयाबु थींदो या नाकाम थींदो, इन ई हवाले सां मुस्लिम लीग नून जी अॻवान ऐं मेंबर राहिला कादिम हुसैन असांखे जॉइन कयो। राहिला साहिबा, अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम अस्सलाम। राहिला साहिबा, क्या कहना चाहेंगी? एक मरतबा फिर इस्लामाबाद की तरफ मार्च का इंदिया दिया है और फिर हुकूमत को प्रेशराइज करने के लिए कि इलेक्शन कराए जाएं। इमरान खान इस्लामाबाद आ रहे हैं, किस तरह से रोकेंगे? अच्छा जी, बात ऐसे है कि इमरान खान साहब जो है ना वो तो बिल्कुल भूल जाए कि वो इलेक्शन की डेट हमारे से किसी दोष और धांधली के साथ ले लेंगे। हमें किसी किस्म की उनकी धमकी से या उनके थ्रेट देने से तो उनको इलेक्शन की डेट नहीं मिलने वाली। और इमरान खान साहब तो बेचारे इस कंडीशन में खुद चले गए कि उन्हें अब अपनी फ्रस्ट्रेशन में कहना पड़ रहा है
कि जनाब अगले इलेक्शन तो मियां नवाज शरीफ साहब ही अनाउंस करेंगे। तो जनाब ये बात उनको कान खोलकर सुन लेनी चाहिए। नविश्ता दीवार है कि ये पार्लियामेंट अपना वक्त पूरा करेगी, एक दिन भी कम नहीं होगा, अपने टाइम पर इलेक्शंस होंगे। इमरान खान साहब 2014 में भी एक धरना लेकर आए थे, उन्होंने इस्लामाबाद पर चढ़ाई की थी, उन्होंने इस्लामाबाद पर धावा बोला था, अपने कारकुनान को लेकर वहां पर शायद 20-22 दिन वहां पर रहे और अपने कजन्स के साथ मिलकर उन्होंने धावा बोला था। तो उसका अंजाम भी पता हो। इन चीजों के साथ कभी हुकूमतें नहीं उल्टाई जा सकती। अगर आपका दिल करता है मुज़ाकरात करने को सियासी जमातों के साथ, तो फिर आपको टेबल पर आना पड़ेगा। और अगर आप ये समझते हैं कि आप किसी को धमकी देकर अपने मुतालबात मनवा सकते हैं, तो शायद बहुत बड़ी गलतफहमी में उनको वो दूर कर लेनी चाहिए। इस्लामाबाद की तरफ मार्च धमकी होता है, चढ़ाई होती है? यकीनी तौर पे अगर आप एक आपने भी किए कई मर्तबा। अभी याद होगा आपको, मरियम साहिबा ने और हमजा शहबाज साहब ने भी किया था जिस वक्त अपोजिशन में थे। बिलावल भुट्टो एक मार्च कराची से इस्लामाबाद तक लेके गए, तो क्या वो धमकी थी? वो भी धमकी थी। अंदर उन दोनों सियासी जमातों का मुतालबात भी अगर आप साथ बताएं, तो मेरा ख्याल है ये बात खुद ही मुकम्मल हो जाएगी और इसके अंदर जवाब भी मौजूद होगा। भाई हुकूमत महंगाई मार्च के नाम पे जो मार्च हुआ था, मैंने इसको पहले ही कहा कि आप अपनी ये बात जब मुकम्मल करेंगे। नहीं, महंगाई मार्च के नाम पे जो वो उसका इख्तिताम यही था कि घर जाओ इस्तीफा दो। जी बिल्कुल, हमारा उस वक्त भी मुतालबा यही था जी। लेकिन हम उसको इलेक्टेड तरीके से, जमहूरी तरीके से हमने हुकूमत को बदलाया। हाँ, उसका हम नहीं जिक्र कर रहे। हाँ, ये देखिए ना, अब आप अगर बात करेंगे आप कि उसमें महंगाई मार्च पे हम गए और हमने मुतालबा किया कि ये हुकूमत इकोनॉमी नहीं चला सकती, रियासत को नहीं संभाल सकती, तो ये वक्त ने साबित किया कि वो वाकई मुल्क के साथ बहुत बड़ा नाइंसाफी करके चले गए। आज आप इकोनॉमी की सूरत हाल देख रहे हैं कि कितनी मेहनत करना पड़ी, ग्रे लिस्ट के लिए कितना मेहनत करनी पड़ी है एक इलेक्टेड गवर्नमेंट। ग्रे लिस्ट के लिए आपने क्या मेहनत की है? जून में हिना रब्बानी खर साहिबा ने वो जो काम मुकम्मल हुए थे उसकी फहरिस्त जमा कराई, और वो जो फहरिस्त जमा कराई वो मार्च में जो हुकूमत गई उसने वो सारे काम किए हैं। हिना रब्बानी खर साहब ने पूछा था, उन्होंने कहा जून में मैंने लिस्ट जमा करा दी थी अपने, जो हमने काम मुकम्मल किए हैं उसका रिजल्ट अक्टूबर में आ जाएगा। बिल्कुल, आप ये नोट करें ना, सारी जो आप बात सवालात कर रही हैं, इनके जवाबात इनके अंदर खुद मौजूद हैं। तो जून तक कौन काम करके गया? तो जून तक तो सारा काम इमरान खान मुकम्मल कर गया। लॉबिंग करना पड़ती है इंटरनेशनली। आपको, आप मुझे बताइए कि आपकी क्या खारजा पॉलिसी कामयाब रही थी? आपने उन तमाम ममालिक के साथ लॉबिंग की कि ताकि आप ग्रे लिस्ट से निकल सकें। आपके करीबी जो ममालिक हैं पाकिस्तान के, वो तक तो आपसे मुतमईन नहीं, आपके साथ बातचीत नहीं करना चाह रहे थे। इवन कि अगर आप अभी से आप देख लें तो आप बंद दरवाजों के अंदर पांव पड़ जाते हैं अमेरिका के, और बाहर निकल के आप अमेरिका के खिलाफ स्टेटमेंट देके अपना वोट बैंक बढ़ाना चाहते हैं। तो ये रियासत के साथ नाइंसाफी नहीं, ये आप अपने मुल्क के साथ गद्दारी नहीं कर रहे। क्या ये आपने मुल्क के लिए आप बहुत नेकनामी कमाना चाह रहे हैं इन बातों के साथ? तो ये पॉसिबल नहीं है, ऐसे नहीं होता हमारा पॉलिसी। जी, हमारा दूसरा सवाल ये था कि कैसे रोकेंगे? अब तो पंजाब में भी हुकूमत नहीं है, अब केपी में भी हुकूमत नहीं है, जो दो सूबे इस्लामाबाद को टच कर रहे हैं, दोनों जगहों पर खान साहब की हुकूमत है। देखिए, इमरान खान साहब धमकी देने तक तो बात ठीक है। पहली बात तो ये लॉन्ग मार्च नहीं करेंगे। अच्छा, अगर उनको बहुत शौक है लॉन्ग मार्च करने का तो तशरीफ ले आए इस्लामाबाद में। इंशाल्लाह ताला राना सनाउल्लाह साहब यहाँ मौजूद हैं, वो खुद इनका इस्तकबाल करेंगे। लेकिन लॉन्ग मार्च में वो कारकुनान का इस्तेमाल ना करें। अगर हिम्मत है उनके अंदर और वो अपने आप को वाकई लीडर समझते हैं, तो उन कारकुनान के साथ इस्लामाबाद में है। नहीं, कारकुनान को के साथ साथ आप कह रही हैं कि वो ऐसा बनाएंगे जी कारकुनान को पहले मत भेजें और साथ के साथ आएं, यूं कह रहे हैं आप? यकीनी बात है, लीडर ही लीड करता है ना। अगर आप बनी गाला में छुप जाए या केपी के अंदर जाके आप सीएम हाउस के अंदर छुप जाए और लॉन्ग मार्च का ऐलान करें कि जनाब धावा बोल दो सारे कारकुनान, तो ऐसे नहीं चलेगा इस दफा। अगर आप अपने आपको हकीकी लीडर कहते हैं तो आपको कारकुनान के दरमियान मौजूद होना चाहिए। भागे मत, फरार का रास्ता इस दफा हम इनको नहीं देंगे। नहीं तो कैसे, मतलब कैसे, क्या ताकत का इस्तेमाल होगा, क्या होगा, गिरफ्तारियां होंगी, कैसे कुछ? देखिए, जब रियासत अपनी ताकत का इस्तेमाल करती है तो उसके अंदर सब चीजें मौजूद होती हैं।
और रियासत को अपनी ताकत को जो है उसको आजमाना भी आता है और इस्तेमाल करना भी नहीं, तो उसकी क्या लिमिट रखी गई है? एक अगर कारकुनान और बुलवाइयों के लिए कोई लिमिट्स नहीं होती। अच्छा, मतलब नारे लगाते हुए भी आएंगे तो गिरफ्तार हो इस्लामाबाद पर हमला करेंगे, एक इलेक्टेड गवर्नमेंट के खिलाफ इस तरह की आके काम करेंगे, इदारों को टारगेट करेंगे, तो फिर आप उसके नताइज के लिए भी तैयार रहें, वो आपको भुगतना पड़ेंगे। नहीं, तो राणा साहब तो कह रहे हैं कि मैं तो खुद फैसलाबाद नहीं जा पा रहा हूँ काफी दिनों से। राणा साहब इसलिए फैसलाबाद में मौजूद थे जी, हिम्मत थी तो गिरफ्तार करके दिखाते। नहीं, लेकिन ये तो अताउल्ला तारड़ साहब भी मौजूद है लाहौर के अंदर, मेरे साथ उन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस भी की, हम इलेक्शन की मॉनिटरिंग भी करते रहे। तो मुझे बताइए किसी में जरूरत थी उनको गिरफ्तार करने? तो अगर यही क्लैश सूबों के दरमियान, सूबों हुकूमतों के साथ आप सियासी कारकुनान को दबा नहीं सकते। सूबों और विफाक के दरमियान अगर यही चपकलिश चलती रही रायला साहिबा, तो कैसे फिर, और सबसे एक बड़ा सूबा, फिर उसके बाद एक दूसरा सूबा और फिर विफाक, अगर यही सब कुछ चलता रहा तो कैसे मसाइल हल होंगे? पता, मुझे अफसोस किस बात का होता है कि यकीनी बात, ये बात आप मुझे समझाने की कोशिश कर रहे हैं, यही बात काश आप पीटीआई के तमाम रहनुमाओं को भी समझाने की कोशिश करें। हम तो इसको बहुत सख्ती से, इससे ज्यादा सख्ती से समझाते हैं कि भाई आप क्या कर रहे हैं। जमात है, हम एक सियासी जमात हैं, हम मुज़ाकरात पे यकीन रखते हैं, लेकिन अगर बुलवाइयों के साथ हमें मुज़ाकरात करने पड़े तो वो काबिल कबूल नहीं है। इमरान खान अगर अपने आप को सियासी आदमी समझते हैं तो फिर मुज़ाकरात के लिए आए और बात करें टेबल पर। अगर वो चढ़ाई की बातें करेंगे तो फिर सख्त आईनी हाथों से हम उनसे निपटेंगे। बहुत शुक्रिया राहिला कादिम हुसैन साहिबा, आनी हाथों से निपटेंगे। आखिर में इहो या तो रियासत पंहिंजो इख्तियार इस्तेमाल कंदी, ईअं आसानी सां कंहिं बि पॉलिटिकल पार्टी खे या पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे, उन्हनि जे कारकुननि खे, उन्हनि जे क़ाइदीन खे इस्लामाबाद में दाख़िले जी का इजाज़त कोन्हे। इन लॉन्ग मार्च खे इस्लामाबाद ते हमिलो तसवुरु कयो वेंदो, कंहिं जथे खे, कंहिं अहिड़े ग्रुप खे असां इजाज़त न ॾींदासीं। उन्हनि सां को डायलॉग न आहिनि, सख़्ती उन जो हल आहे। इहो ई मौक़िफ़ आहे पाकिस्तान मुस्लिम लीग नून जो, त राना सनाउल्लाह इस्लामाबाद में वेठो आहे ऐं जीअं ई मार्च ईंदो ऐं इमरान ख़ान खे इहा चैलेंज कयो आहे राहिला कादिम हुसैन त हू गॾिजी कारकुननि सां गॾु इस्लामाबाद पहुचे। ईअं न थिए त पाण किथे वेही रहे ऐं कारकुननि खे इस्लामाबाद पहुचे। इन ई हवाले सां मुख़्तलिफ़ पार्टियुनि जो बि मौक़िफ़ वठंदासीं। छा मौक़िफ़ आहे, छा लॉन्ग मार्च जी छा तयारियूं आहिनि ऐं केतिरा चार्ज आहिनि पाकिस्तान तहरीक इंसाफ़ वारा, छो कनि था, कहिड़ो मक़सदु आहे, ऐं अक्टूबर में ई छो, इन ई तारीख़नि में छो, कहिड़ो फ़ाइदो थींदो, छा लॉन्ग मार्च सां हुकूमत किरी सघे थी। इन ई हवाले सां ॻाल्हि ॿोल करण जे लाइ असांखे जॉइन कयो आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे अॻवान ऐं अॻूणी गवर्नर सिंध डॉक्टर इमरान इस्माइल साहब असांखे जॉइन कयो आहे। इमरान साहब, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। क्या कहना चाहेंगे, कितनी तैयारी है? सबसे पहले तो ये बताएं लॉन्ग मार्च की, और कितने चार्ज हैं कारकुन? पहले तो आपको मैं कॉम्प्लीमेंट दे रहा हूँ कि आप इतनी जबरदस्त एक्सेंट से सिंधी बोलते हैं, उतनी जबरदस्त एक्सेंट से उर्दू बोलते हैं। बहुत शुक्रिया। आपकी मादरी जबान कौन सी है, लेकिन माशाल्लाह दोनों तो बहुत शुक्रिया। अच्छा, मैं आपको ये बताऊं, देखें जो लॉन्ग मार्च का मामला है ना, ये तो खान साहब ने बिल्कुल अपने दिल के साथ लगा के रखा हुआ है, और वो किसी को अभी तक उन्होंने बताया नहीं कि डेट इसकी क्या होगी। ठीक है। और जो भी कोई क्लेम करता है कि उसे डेट पता है, तो मेरा ख्याल है कि वो एक फॉल्स क्लेम है, बिकॉज टू द बेस्ट ऑफ माई नॉलेज तो खान साहब भी किसी के साथ शेयर नहीं कर रहे हैं इंफॉर्मेशन, यानी उन्होंने अभी डिसीजन लिया ही नहीं। उन्होंने मोटी बात बताई है कि अक्टूबर में वो ये काम करेंगे मार्च का। और दूसरी चीज ये कि ये तो हमारे लिए तो बड़ा आसान काम है। अगर हम इस वक्त मुल्क को बंद करना चाहें, शटडाउन पे जाना चाहें, ऑप्शन अगर शटडाउन का देखें तो इस्लामाबाद के तो 3 ही रास्ते हैं। पंजाब की तरफ 2 हैं और एक यानी मरी समेत 2 पंजाब की तरफ रास्ते हैं, और एक रास्ता जो है वो केपी से। ठीक है। तो वो तो शटडाउन हम करते हैं 2 दिन में इस्लामाबाद, तो वैसे ही इस हुकूमत का तख्ता हो जाना है। लेकिन साथ में पाकिस्तान की इकॉनमी जो इस वक्त बुरे हाल में है, उसको बार बार हम कंसिडर करते हैं कि वो किस तरह से हमने करना है। तो हमने इकॉनमी भी हर्ट नहीं करनी, और हमने इनसे भी जान छुड़ानी है जो इकॉनमी को हर्ट कर रहे हैं। तो ये अब देखें, खान साहब ने एक अपने जो कोर ग्रुप के और सीसी के मेंबर्स हैं, सबसे फर्दन सबके साथ मुशावरत की है, बड़ा लंबा टाइम लगाया है। फिर उन्होंने अपने जो पार्टी की तंजीमें हैं, लेकिन दावे तो अपोजिशन ये दावे कर रही है कि खान साहब पोस्टपोन कर देंगे और इस्लामाबाद नहीं जाएंगे, उनकी बातें चल रही हैं पीछे।
ऑपोजिशन तो ये भी दावा कर रही है और उनकी तो हवा भी खराब हुई हुई है। वो बार बार हमें बताते रहते हैं कि जी बड़ी मुलाकातें हो रही हैं, कोई कहते पिंडी में हो रही है, कोई कहते प्रेसिडेंट हाउस में हुई है, कहाँ हुई है। और इनकी जो इस वक्त जो फ्रस्ट्रेशन और जो आप इस वक्त देख रहे हैं ना, इनकी जो परेशानी वो यही है इनकी कि जी कहीं ऐसा ना हो कि ये हमारे ही तक गोल ना हो। हाँ, लेकिन इमरान साहब हमारी जो बात हुई है उनका तो कहना है कि जी हमें तो पॉलिटिकल तारीख नहीं रही कभी कि किसी लॉन्ग मार्च से कोई हुकूमत गर जाए, और हमने इनके पहले भी इससे ज़्यादा शिद्दत का लॉन्ग मार्च जिसमें इनके कज़न भी इनके साथ थे वो हमने सहा था, तो ये कौन सा फिर नया काम है? नहीं, इन्होंने तो क्या सहा था, वो तो जिन्होंने इनको सहारा दिया था तो वो उनका शुक्रिया अदा करें। इन्होंने तो सहना एक दिन भी नहीं था, ये तो बेचारों में सकत ही नहीं थी और अब तो बिल्कुल ही सकत नहीं है। तो ये अपनी फिक्र करें, हमारी फिक्र ना करें। और मुल्क की तारीखें तब्दील होती रहती हैं। इससे पहले पाकिस्तान में नो कॉन्फिडेंस मूव भी कभी पास नहीं हुआ सिटिंग गवर्नमेंट के खिलाफ, अब की हो गया तो हो सकता है कि ये तारीख भी रकम हो जाएगी, क्योंकि इस बार अवाम बड़ी इमरान खान के साथ है। इमरान खान की ताकत है ना वो अवाम है बिल्कुल। और इस वक्त पाकिस्तान का मोस्ट पॉपुलर लीडर इमरान खान है। खुद इस वक्त नवाज शरीफ या जरदारी भी इमरान खान के सामने इलेक्शन लड़े तो वो जीत नहीं सकते, ये इनको भी अच्छी तरह पता है। सो फॉर देम इलेक्शन इज नो ऑप्शन, दैट्स अ सुसाइड। ये स्टेट मशीनरी और सब चीज इस्तेमाल कर रहे हैं कि किसी तरह इलेक्शन ना हो, इमरान खान डिस्क्वालीफाई हो जाए, इमरान खान जेल चले जाएं, या इमरान खान को खुदा न खासा उनकी जिंदगी को कोई नुकसान पहुंचे। ये हर हद तक जाने के लिए तैयार है। टेप्स, फिल्में, पता नहीं क्या वो ऑडियो लीक्स और क्या क्या ये गंदबला बनाकर बैठे। लेकिन वो ये कह रहे हैं कि ये कोई सियासी मार्च नहीं है, इसमें कोई सियासी कारकुनान नारे लगाते हुए नहीं आएंगे, ये एक चढ़ाई है और उसकी तैयारी उन्होंने शुरू की है, दीवारें बनाना शुरू कर दी हैं मुख्तलिफ जगहों पर। या खौफ तो देखे ना, अब देखे मैं आपको यही तो बता रहा हूँ कि ये ठीक कह रहे हैं कि इसमें सियासी कारकुन कम होंगे, क्योंकि इसमें अवाम जो है 20 करोड़ अवाम इसके अंदर हिस्सा ले रही है पूरे पाकिस्तान से। इतने एक्साइटमेंट है लोगों के अंदर कि हम अगर मैं इस्लामाबाद भी जाता हूँ तो एयरपोर्ट से लेके कराची एयरपोर्ट से लेके इस्लामाबाद एयरपोर्ट तक जो शख्स मिलता है बस उसका एक ही सवाल होता है कि हम तैयार बैठे हैं, खान साहब से कहें जल्दी कॉल दें और जान चढ़ाएं हमारी इनसे, क्योंकि इन्होंने तो बेड़ा गर्क कर दिया ना। $186 से लेकर 250 वो कह रहे हैं हमने ग्रे लिस्ट से निकाल दिया, आप कह रहे बेड़ा गर्क कर दिया। सर ग्रे लिस्ट से इन्होंने कैसे निकाल दिया? देखिए दूसरे का कारनामा अपने सर ना लेना। 26 पॉइंट नुकात थे और 24 हम पूरे कर चुके थे। फैटिव से तो इन्होंने इनकार कर दिया था फैटिव का बिल साइन करने के लिए, बिकॉज ये कहते थे कि आप ये नैब की अमेंडमेंट लाए तो हम ये फैटिव वाला अब आपको देंगे, याद होगा आपको। बिल्कुल। उसके बावजूद हमने 26 उनके जो नुकात थे उसमें 24 पूरे कर दिए थे। हमाद हसन ने बड़ी मेहनत की थी इसके ऊपर, खान साहब ने अपनी पूरी टीम लगाई हुई थी। तो अब वो बाकी 2 पॉइंट हो गए तो ये कह रहे हैं कि जी हमने कर दिया। तो ये दूसरे का पकाया हुआ हलवा तो ना खाए, खुद करें, क्या करना किया उन्होंने बताया। इसहाक डार साहब कह रहे हैं अमेरिका से बात हो गई है, रूस से हम तेल ले लेंगे, डॉलर अपनी जगह पे आ जाएगा, अब इजाजत मिल गई है तेल लेने की। पाकिस्तान का ये हाल हो गया कि रूस से तेल लेने के लिए अमेरिका की इजाजत चाहिए होती है। हिंदुस्तान हमसे बड़ा इलाही है अमेरिका का, और उसको कोई जरूरत नहीं थी इनसे इजाजत लेने की। बहरहाल अगर उन्होंने इजाजत भी ले ली है तो ठीक है, करें, तेल लें रूस से 40%, 30% सस्ते पे। हमें तो खुशी है कि पाकिस्तान की आवाम को कोई चीज सस्ती मिले, लेकिन ये करेंगे नहीं। ये मैं आपको आज पक्की बात बता रहा हूँ कि ये नहीं लेंगे। इनको आलू और टमाटर की ये बात कर रहे हैं रशिया से, ये इसके ऑयल का इन्होंने इनके अंदर जरूरत नहीं है कि ये ले लें ऑयल वहां से। इतना सख्ती से क्यों खान साहब ने स्ट्रेटेजी को, लॉन्ग मार्च की स्ट्रेटेजी को सीने से लगाया हुआ है? अब तक जिससे भी बात हो रही है वो कहते हैं ना हमें ये पता है कि कारकुनान को किस तरह से लाना है, ना कोई रास्ता है, ना कोई रूट है, ना ये अनाउंसमेंट है। तो कैसे, अगर एक दिन में कैसे कर लेंगे? मिसाल कराची से अगर जाना है या 2 दिन में अगर पहुंचना है तो कैसे करेंगे बाहर के लोग? एक दिन में तो नहीं, खान साहब टाइम देंगे 2-3 दिन का, लेकिन वो अपने कारकुनों की तैयारी और राइट टाइमिंग जो है ना वो पॉलिटिक्स में बड़ी जरूरी है। और इनका तो खान साहब ने जीना आराम किया हुआ है। इधर वो अनाउंस करते हैं कि हमने लॉन्ग मार्च करनी है, उधर वो कंटेनर लगा के अपने आप को बंद कर लेते हैं। मेरा ख्याल है हमारा काम तो वो खुद ही कर रहे हैं। हम डेट पे डेट देते जाएं और ये अपने आप को बंद किए जाएं, तो हमारा एज ऑपोजिशन हमने करना क्या है? हम तो देखें हमारे और इनके कंटेनर में फर्क है। हम कंटेनर लगाते हैं आवाम को बुलाने के लिए, ये कंटेनर लगाते हैं आवाम को पकाने के लिए। तो वो राना सना जो धमकियां लगा रहा है कि जी मैं उल्टा लटका दूंगा और सीधा लटका दूंगा, वो आने वाला वक्त बताएगा कि कौन किसको उल्टा लटकाता है। ये वहां बैठ के पता नहीं अपने आप को क्या समझने लगा, ये ऑल माइटी ऑल पावरफुल हो गया है।
ये इनको पता चलेगा कुछ दिनों में कि किधर पहुंचते लेकिन हैं। इमरान इसमाइल एक शिकवा तमाम हुकूमती जमातें कर रही हैं कि किसी सूरत किसी डायलॉग पे नहीं आ रहे फिर पाकिस्तान तहरीक इंसाफ वाले। सियासत में डायलॉग होते हैं, आप लोग कोई टेबल डिसाइड ही नहीं कर रहे बैठने के लिए। मैं आपके शो पे ये गारंटी करता हूँ कि हम डायलॉग करने के लिए तैयार हैं। ये सिर्फ एक चीज हमें बता दें कि ये अर्ली इलेक्शन के लिए तैयार है कि नहीं। ये अगर अर्ली इलेक्शन के लिए तैयार है, हम कल आज अभी बैठने के लिए तैयार हैं, कोई इशू नहीं। आप बैठने के लिए तैयार हैं, और अगर ऐसा कोई माहौल बन जाता है कि आप ये कह दें कि जी हाँ चलें बैठते हैं, इस पर भी डिस्कस कर लेंगे, तो बात हो जाएगी? नहीं, पहले ही हमें बताएं कि अर्ली इलेक्शन ये कराने के लिए तैयार है कि नहीं। तैयार है तो हम बैठने के लिए चलें तैयार अगर हो जाते हैं और तारीख नहीं देते तब भी आप लोग वो तो कोई बात ही नहीं है ना। वो फिर तो 1 महीना पहले करा लेंगे अर्ली इलेक्शन, वो भी अर्ली होते हैं तो 5 दिन पहले भी अर्ली होते हैं। ये लाल बत्ती के पीछे ना हमें लगा है, डेट बताएंगे किस दिन कब कराने के लिए तैयार है, फिर हम बैठेंगे। आपकी पहले यानी मज़ाकरात के लिए पाकिस्तान तहरीक इंसाफ की शर्त यह है कि आप पहले तारीख का ऐलान करें और फिर हमारे साथ डायलॉग जिस किस्म के करने कर लें। एब्सोल्युटली, बिल्कुल। बहुत शुक्रिया, थैंक यू वेरी मच। इमरान इसमाइल साहब असां सां मौजूद हुयो। अगूण और वाज़े तौर ते चयो त असां डायलॉग कंदासीं। हुकूमत पहिरें पंहिंजे इलेक्शन जी डेट अनाउंस करे, उन खां पोइ पाकिस्तान तहरीक इंसाफ टेबल ते वेहंदी। उन खां पहिरें को चांस कोन्हे, ज़रूर लॉन्ग मार्च भी थींदो, इमरान खान इस्लामाबाद भी ईंदो, कोई रोके नथो सघे। लॉन्ग मार्च जे हवाले सां पाकिस्तान पीपल्स पार्टी जो छा मौक़िफ़ आहे, छा पाकिस्तान पीपल्स पार्टी ॾिसे थी त ही कीअं लॉन्ग मार्च छो असेंबली में ॻाल्हि ॿोल न, छो कंहिं टेबल ते डायलॉग न, सियासत किथे वञी रही आहे, छा लॉन्ग मार्च हल आहे या न आहे, पाकिस्तान पीपल्स पार्टी जो छा मौक़िफ़ आहे। असांखे जॉइन कयो आहे सूबाई वज़ीर सिंध नवाबज़ादा तैमूर तालपुर साहब। तैमूर साहब अस्सलाम वालेकुम। तैमूर साहब छा था ॾिसो तव्हां ही अगेन हिकिड़ो लॉन्ग मार्च इस्लामाबाद पहुचंदासीं ऐं हुकूमत किराईंदासीं, छा थो लॻे तव्हांखे त हे अहिड़ी का सूरत हाल थींदी या नाकामी मिलंदी? मुंहिंजो पंहिंजी ज़ाती राय त इहा आहे त इमरान ख़ान जहिड़ो टिजड़ो माण्हू जेको जेल जो सोचे थो त ॾकणु शुरू थो करे छॾे, अहिड़ो माण्हू लॉन्ग मार्च ते शायदि न अचे। पर ॻाल्हि इहा आहे त लॉन्ग मार्च को इशू न आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जमहूरी पार्टी असां इन शइ में बिलीव कयूं था त हर कंहिंखे इहो जमहूरी राइट हुजणु खपे, मार्च करण जो राइट हुजणु खपे, एहतजाज करण जो राइट हुजणु खपे। पर इशू इहो आहे त जंहिं नमूने धमकियूं ॾिए पियो त उहो हुकूमत किराए छॾंदो ऐं जेको हुनजा प्लान साम्हूं अचनि पिया, जी पोइ चकर चई पिया हथियार खणी अचो, फलाणो खणी अचो, ऐं पुराणो रिकॉर्ड बि रहियो आहे जॾहिं रेडियो पाकिस्तान तोड़ण जो हुकुम ॾिनो ऐं उते अमल बि शुरू थी वियो। हाँ, पीटीवी ते भी हमलो थियो, असेंबली जी वॉल ते ही लटा इन्हनि टंगे छॾिया हुया हुते। बिल्कुलु, सो जे हे अहिड़ी हरकत करण जो सोचनि पिया त मां सम्झां थो हुकूमत पाकिस्तान खे कॾहिं बि इन शइ जी इजाज़त न ॾे त हू सॼे मुल्क खे यरगमाल ठाहे वठे। ऑफकोर्स पंहिंजो स्टेट जी रिट हूंदी आहे, स्टेट खे पंहिंजी रिट क़ाइमु रखणु खपे ऐं इंशाअल्लाह ताला रखंदी। ऐं जेको माण्हू सम्झे थो कानून तोड़ींदो त आई एम श्योर हुकूमत पाकिस्तान विल डील विद इट विद आयरन फिस्ट। त छा तैमूर साहब सम्झो था पंजाब उतां जेको बॉर्डर लॻे थो इस्लामाबाद खे, हितां जेको केपी जो बॉर्डर लॻे थो, त छा क़ुवत हूंदी विफ़ाक़ खे त हू हेॾो वॾो या को अहिड़े वॾे अंग में माण्हू अची वञनि त उन्हनि खे रोकण में कामयाब थी वेंदी विफ़ाक़, या तव्हांजी सपोर्ट हूंदी सिंध मां ऐं बलूचिस्तान मां को सपोर्ट मिलंदी? मां सम्झां थो त सिंध हुकूमत ऑफकोर्स वफ़ाक़ सां हमेशह गॾु रही आहे, वफ़ाक़ सां गॾु रहंदी। मां नथो सम्झां एट द मोमेंट असां इन सिचुएशन में आहियूं जो असां हितां को फोर्स मोकिले सघूं, छो त असांजा माण्हू ऑलरेडी कोर्ट जे करे जेको आहे सो फाथा पिया आहिनि, अलॻि अलॻि ज़िलनि में पुलिस डिप्यूट थियल आहे। पर ऑफकोर्स जेको बि सिंध हुकूमत खां पुॼंदो, सिंध हुकूमत वफ़ाक़ जी टोटल 100% मदद कंदी। पर पाकिस्तान जी तारीख़ त तैमूर सां कॾहिं न रही आहे त कंहिं लॉन्ग मार्च सां का वॾी तब्दीली आई हुजे या हुकूमत किरी वञे, त छो डायलॉग छो न? डायलॉग जेके कबानो कमान सियासी माण्हुनि सां, पीटीआई गैर सियासी जमात आहे, हे त मूंखे दुख बि थिए थो ऐं हैरत बि थिए थी त पंहिंजे नाजाइज़ कॉज़ खे, पंहिंजे हिन हुकूमत वापसि वठण जे चकर खे जेको आहे सो जिहाद सां मिलाए थो। अहिड़ो किरियल ऐं घटिया सियासतदान मां ज़िंदगी में न ॾिठो ऐं अलाह करे अॻिते हली बि न ॾिसां। पर ही जेका वैल्यूज़ हुयूं पहिरें त कंहिं बि सख़्तु मुख़ालिफ़ बि हूंदा हुया
त हू वेही रहंदा। जीअं हाणे पाकिस्तान पीपल्स पार्टी नून लीग पाण में गॾिजी हिकिड़ी हुकूमत ठाहे वेठा आहिनि, त ही पुरतशद्दुद वारो जेको रवैयो आहे या हिन में अहिड़ो जेको रवैयो थींदो त हिन मुल्क जो छा थींदो? बिल्कुलु इहो सोचणु खपे, असांखे बि सोचणु खपे ऐं जेको इहो ड्रामो रचाइण जी कोशिशि कनि पिया उन्हनि खे बि सोचणु खपे त छा असां पंहिंजी सियासत लाइ एॾी असां में लालच अची वई आहे जो असां पंहिंजे मुल्क खे तबाह बर्बाद करण लाइ तयार आहियूं। तव्हां हिनजी ऑडियो लीक इमरान खान जी ॿुधियूं आहिनि ऐं पंहिंजो जेको आहे सो जेको माण्हू पाण हुकुमनामो जारी करे त जेको आहे सो वर्ल्ड बैंक जो लोन डेफर करायो पंहिंजे प्रोविंसिस जी हुकूमत जे थ्रू ऐं हुनजा पंहिंजा वज़ीर चवनि त भई हे त पाकिस्तान खे नुक़सान ईंदो, चवंदा पाकिस्तान जी ख़ैर आहे, कप्तान जो हुकुम मञिणो आहे। मतिलबु त इहा शइ ॿुधण खां पोइ कीअं को माण्हू सपोर्ट करे सघे थो PTI जी ॻाल्हि थोरो सम्झ खां गरी आहे। पर तैमूर साहब इहा ई ॻाल्हि जेका तव्हां कई त भई उते साम्हूं जेका आहिनि हू सियासी माण्हू न आहिनि, सेम ॻाल्हि पाकिस्तान तरीक़े इंसाफ़ वारा चवनि था त भई कंहिंसां ॻाल्हायूं, उते त चोर वेठा आहिनि, को चवंदा करप्ट वेठा आहिनि, उन्हनि सां छो ॻाल्हायूं? त हीअ जेसिताईं पॉलिटिकल माहौल न ठहंदो ऐं हिक ॿिए जी पॉलिटिकल एक्सेप्टेंस न थींदी, हिक ॿिए जी मैंडेट जो एतिराम न थींदो, त पोइ कीअं अॻिते ॻाल्हि वधंदी? पाकिस्तान जी हर सियासी जमात ॿी सियासी जमात सां ॻाल्हाइण लाइ वेहण लाइ तयारु आहे। अॼु बि ॻाल्हाइनि था, कोलिशन में बि वेठा आहियूं, ऑपोज़िशन में बि रहिया आहियूं, पर इहो माहौल कॾहिं पैदा न थियो। छो त कॾहिं पहिरीं मां चवंदो एॾो वॾो फितनो इमरान खान जहिड़ो पैदा शायदि न थियो हो। हाणे इन टाइम ते जेको माण्हू तव्हांखे चोर चए पियो, धाड़ियल चए पियो, त तव्हां कहिड़े मुंहं सां हुन सां डायलॉग कंदा? ये डायलॉग जी टेबल ते वेही बरिया त तव्हां छा सम्झो था? अहिड़नि माण्हुनि सां, अहिड़े बदतमीज़ इंसाननि सां जेको पंहिंजे माइनि भेणनि जी इज़त नथा कनि, अहिड़नि माण्हुनि सां छा डायलॉग थी सघे थो? तव्हां सम्झो था मुनवर साहब इहो पॉसिबल आहे? जेको माण्हू हींअर जेको पर वॾे नुक़सान खां बचण जे लाइ त डेमोक्रेसी में तैमूर साहब माना पीक ते बि माना कंहिं बि सूरत हाल में जंगनि खां पोइ बि डायलॉग थींदा आहिनि। हिते त हाणे सूरत हाल जंग वारी न आहे। बिल्कुलु मां जी तव्हांखे चवां पियो त हर जाइ ते डायलॉग थींदो आहे, पर इन्हनि सां डायलॉग नथो थी सघे छो त डायलॉग करणु चाहिनि कोन था। जेको माण्हू हिकु नामवर जेको आहे सो सहाफ़ी लाइ गिरदा फरूकी लाइ अहिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु करे उहो केॾो न घटिया ऐं किरियल शख़्स हूंदो, अहिड़े माण्हू सां छा डायलॉग थींदो? मां सम्झां थो हींअर असां वटि मजबूरन ऐं अफ़सोस सां चवणो थो पए त सवाइ हिन जे त लॉन्ग मार्च खे कंट्रोल रखियो वञे, उन खां सवाइ पाण वटि को तरीक़ो न आहे। त तैमूर साहब पोइ हाणे राना सनाउल्लाह साहब खे तव्हां छा चवंदो? कीअं डील करे? अकेलो आहे विफ़ाक़ में, उनखे को सपोर्टिंग हैंड कंहिं सूबे जो न आहे, नफ़री जे हवाले सां मुख़्तलिफ़, त कीअं स्ट्रेटजी ठाहिणु खपे? राना सनाउल्लाह साहब त चए थो त मां अचणु न ॾींदुमि, पर थींदो कीअं? राना सनाउल्लाह साहब जी ॻाल्हि न आहे, ॻाल्हि पाकिस्तान जी आहे। पाकिस्तान इज़ अ सॉवरन स्टेट, ॻाल्हि इस्लामाबाद पुलिस जी न आहे। असां वटि जेके बि वफ़ाक़ी इदारा आहिनि उहे सभु ऐं जेको फ़ैसिलो थींदो उहो गॾिजी कंदा ऐं जेको मुक़ाबिलो थींदो उहो गॾिजी कंदा। ऐं का वॾी ॻाल्हि न आहे। हे लास्ट टाइम घणा माण्हू आणण में कामयाबु थियो, तव्हांखे यादि आहे? को माण्हू ई कोन शर्मिंदा थी इनखे वापसि वञिणो पियो। ऐं हींअर बि इहो ई थींदो, माण्हू न निकिरंदा ऐं जेके हल्का फुल्का निकिरंदा उन खे कंट्रोल करण जी पाकिस्तान स्टेट ताक़त जे असां इंडिया सां मुक़ाबिलो करे सघूं था। त हे नंढी नंढी शयुनि ते मुंहिंजे ख़्याल सां असांखे सोचे परेशान न थियणु खपे। हुकूमत पाकिस्तान इज़ केपेबल ऑफ हैंडलिंग ऑल दिस। थैंक यू वेरी मच। तैमूर तालपुर साहब असां सां मौजूदु हुए, पाकिस्तान पीपल्स पार्टी जो अॻवान, ऐं वाज़े तौर ते चए त डायलॉग पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जेसि ताईं सियासत न सिखंदी, जेसि ताईं सियासी माहौल न ठाहींदी, तेसि ताईं को डायलॉग न थी सघंदा। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सां लॉन्ग मार्च जे हवाले सां उन्हनि चयो त डील करणु आसान आहे। असांजी सिंध हुकूमत जी तमामु तर हमदर्दी ऐं सपोर्ट विफ़ाक़ी हुकूमत सां मौजूदु आहे। जेका हेल्प थी सघंदी असां ज़रूरु कंदासीं। ओवरऑल नाज़रीन इहो ई तजियो हुयो, इहो ई तव्हां ॿुधियोसीं। असां पंहिंजे रिपोर्टर में बि ॻाल्हायोसीं, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो मौक़िफ़ बि तव्हां ॿुधियो, पाकिस्तान मुस्लिम लीग नून जो मौक़िफ़ बि तव्हांजे साम्हूं रखियोसीं, पाकिस्तान पीपल्स पार्टी जो मौक़िफ़ बि साम्हूं रखियोसीं। लॉन्ग मार्च इंतिहाई अहम आहे, उनजी तारीख़ इंतिहाई अहम आहे। इन ई हवाले सां असां अॼु ॻाल्हि ॿोल कई। थोरी घणी असां तव्हांखे ग्रे लिस्ट या FATF जे हवाले सां बि ॿुधायो तव्हांखे त कहिड़ी सूरत हाल FATF ऐं ग्रे लिस्ट में। हिकिड़ी वॾी ख़बर आहे पाकिस्तान जे लाइ त पाकिस्तान जो नालो ग्रे लिस्ट मां निकिरी वियो आहे। इहा बि असां ख़बर तव्हां सां शेयर कई। अॼु जो प्रोग्राम हिते पुॼाणी ते पहुतो। पंहिंजी फीडबैक ज़रूरु ॾिजो, पॉइंट ऑफ ऑर्डर जे हवाले सां, असांजी न्यूज़ जे हवाले सां पंहिंजा मसइला ज़रूरु ॿुधायो। असां हिन में उथारींदासीं।